औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या कुर्रतल नबी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम दोस्तन के सिक भरियो सलाम। जेके दोस्त असां सां गॾु फेसबुक के ज़रिए या यूट्यूब के ज़रिए व्हाट्सएप के ज़रिए ऑनलाइन आहिनि, सभिनी खे सिक भरियो सलाम। अल्लाह तबारक व ताला जा किरोड़े करम ला तइदाद अणगणिया एहसान जो हिन वक़्तु राति जा 12 सूमर जी राति 9 रजबुल मुरजब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज जो महीनो, मौलाए कायनात शेर खुदा जी विलादत बासादत जो महीनो ऐं तमाम रहमतुन बरकतुन भरी रात असांखे अल्लाह तबारक व ताला अल्लाह जे प्यारे मक़बूल बंदे कामिल वली हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पतंग परवाने दीवाने आशिक ताबईन साईं हज़रत ओविस क़रनी रहमत अलैह जी मज़ार में रब करीम असांखे ही चंद घड़ियूं सादत जूं बख़्शियूं आहिनि। दुआ है त अल्लाह करीम ही असांजी घड़ी रात जे पोएं पहर में पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। असांजे हिन कड़ीअ में अल्लाह ताला जा किरोड़े एहसान सिंध जो सुरीलो नातख़ान फ़कीर मोहम्मद मंज़ूर हुसैनी गॾु आहे ऐं असांजो प्यारो दोस्त मोहसिन हरदल अज़ीज़ फ़कीर अब्दुल सत्तार हुसैनी बे गॾु आहे। असांजो कैमरामैन तमामु पहिरीं प्यारो दोस्त आशिक़ रसूल बरादर तरीक़त साईं मोहम्मद अरसलान हुसैनी जागराणी बि असां सां गॾु आहे। दिलि पे घुरियो त हिकु काफ़ी साईं जे बारगाह में पेश कजे, मन अणठहिया कम ठही वञनि। महबूब मुर्शिद करीम लजपाल कंबर वारे सरकार जो वास्तो ॾींदासीं त यकीन आहे अल्लाह में त अल्लाह ताला असांजी दुआ क़बूल कंदो। जंहिं मक़सद जे लाइ आया आहियूं अल्लाह करीम उन मक़सद में तमामु दोस्तनि खे कामयाबु कंदो ऐं असांखे बि उमेदु आहे हक़ीक़त में अल्लाह जे वलियनि वटि जेकी बानो वेंदो आहे उहो ख़ाली कोन मोटंदो आहे, बल्कि उहो जेकॾहिं पंहिंजो रस्तो वठी वेंदो आहे ख़ाली कोन मोटंदो आहे। पर जेकॾहिं उन अल्लाह जे बाने जो कंहिं कामिल जे हथ हूंदो आहे ऐं उन कामिल जो वास्तो ॾेई जेकॾहिं अल्लाह जे बाने जी मज़ार ते पहुचंदो आहे त यकीनन उहो बानो बे ख़ाली कोन मोटंदो आहे। तव्हांजे साम्हूं मशहूरु मरूफ़ काफ़ी जा चंद शेर पेश कयां थो। इंशाअल्लाह ताला दुआ कजो त अल्लाह ताला हीअ असांजी हाज़िरी पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दर हबीब जेके वया सवाली मोटिया कॾहिं बिना उतां ई ख़ाली, मोटिया कॾहिं बिना उतां ई ख़ाली। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली
झोली भरिया रसूल अल्लाह नाहे ताकत असां में काई सिघो वरिया रसूल अल्लाह सिघो वरिया रसूल अल्लाह पुकारिया थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने ॾे पुकारिया थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने ॾे ॿधी बाहों करियां दाहों ॿधी बाहों करियां दाहों हिन दरिया रसूल अल्लाह नाहे ताकत असां में काई सिघो वरिया रसूल अल्लाह सिघो वरिया रसूल अल्लाह असीं तुंहिंजा बच्चा तुंहिंजा अमड़ तुंहिंजी अबो तुंहिंजो असीं तुंहिंजा बच्चा तुंहिंजा अमड़ तुंहिंजी अबो तुंहिंजो अची वञ रात मुझे तड़ड़े ते आखिर या रसूल अल्लाह नाहे ताकत असां में काई सिघो वरिया रसूल अल्लाह मुहाबे गौस आज़म जे तुफ़ेले सब वलीअनि जे मुहाबे गौस आज़म जे तुफ़ेले मुर्शिद हुसैन जे तुफ़ेले साईं ओविस क़रनीअ जे अची करे दाद असां सभिनी जो अची करे दाद असां सभिनी जो तूं आखिर या रसूल अल्लाह नाहे ताकत असां में काई सिघो वरिया रसूल अल्लाह असां जा हाल हीणा थई मदीने वारा पारत थई मदीने वारा पारत थई सुभान अल्लाह।